तव्हां डिजिटल एक्टिविस्ट आहियो, कुछ प्लेटफॉर्म्स तव्हां स्टार्ट कया आहिनि, उहे कहिड़ा प्लेटफॉर्म्स आहिनि? हिकिड़ो त ज़िपी राइटर्स आहे ऐं ॿियो आहे नूरी। छा आहिनि इन्हनि जे ज़रिए औरतुनि खे तव्हां ट्रेन बि कयो था, एम्पावर कयो था, त जीअं हू एंटरप्रेन्योरशिप स्किल्स तव्हां हुन में इनकलकेट कयो था? प्लेटफॉर्म्स जे बारे में ॿुधायो त ज़िपी राइटर्स ऐं नूरी कंसल्टेंसी छा आहे, औरतूं इन मां फ़ाइदो कीअं हासिल करे सघनि थियूं? ओके, सो जॾहिं मां इन सॼे हाणे मां हितां खां ई कनेक्ट ज़रूरु कंदसि, ज़रूरु मां ज़रूरु प्रोफेशनल पर्सनल लाइफ जे इन्हनि इश्यूज़ खां निकितसि त मेन जेका चैलेंज हुयो उहो स्टडीज़ जो हुयो, छो त एट द टाइम मां जस्ट इंटरमीडिएट हुयसि, पर मुंहिंजे पेरेंट्स जी सपोर्ट सां न सिर्फ़ु मां पंहिंजो स्टडीज़ कंप्लीट कयूं, ग्रेजुएशन पार्ट 1 मैरिड लाइफ जे हूंदे ॾिनो, यानी शादी थी वई, डिवोर्स थियो, उन खां बाद में यू कंटिन्यूड योर स्टडीज़? या ग्रेट। इवन उन जे दौरान, छो त BA पार्ट 1 मां जॾहिं मैरिड हुयसि उते रहंदी हुयसि तॾहिं ॾिनो, देन BA पार्ट 2 जस्ट आफ्टर डिवोर्स ॾिनो, जंहिं साल में 2010 में डिवोर्स थियो, उन ई साल में एग्ज़ाम्स हुआ, एंड देन मुंहिंजे पेरेंट्स ई मूंखे इनकरेज कयो त मास्टर्स एंड MPhil इहो इन लेवल ते पुॼियसि। हा, इन बिटवीन जॉब्स कयूं, बट छाकाणि त जॉब्स ते बि मां ॾिठो आहे त MPhil करे चुका आहियो? जी, ओके, ज़बरदस्त। 2021 में मां MPhil कंप्लीट कयो इन एजुकेशन, एंड देन इन बिटवीन मां बैंकिंग सेक्टर में स्कूल्स में जॉब्स कयूं, बट छाकाणि त उहे सोल सेटिस्फाइंग मुंहिंजे लाइ इन करे न हुयूं छो त उन वक़्तु मां ॾाढो वर्क प्लेस हैरेसमेंट जो बि हिकिड़ो विक्टिम रही चुकी आहियां। त वर्बल हैरेसमेंट जेका थिए थी, मां इलाही मतिलबु हिकिड़ो चैलेंजेस फेस, यानी हर औरत करे थी, तव्हांजी कहाणी हर औरत जी कहाणी आहे। पहिरियों मूंखे लॻंदो हो त शायदि इहे इशू सिर्फ़ु मूं सां ई आहिनि, मां कॾहिं कॾहिं पाण खे डिफॉल्टर सम्झंदी हुयसि, देन आई रियलाइज़ कि न, इहो सभिनी सां आहे, फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे त कोई ॻाल्हाए थो न कोई नथो ॻाल्हाए। एग्ज़ैक्टली, बिल्कुलु। तो दैट्स वाई देन मूव कंदे कंदे आख़िर 2013 खां, छाकाणि त जॾहिं मां मास्टर्स करे रही हुयसि KU मां, त मूंखे लिखण जो शौक़ु थियो, ऐं घर वारनि खे ॾिसी, भाउरनि खे ऐं पंहिंजे फादर खे, आई डिसाइडेड कि न, थोरी सी इंस्पिरेशन मिली आहे त मां पाण लिखां। इंग्लिश उन टाइम ते एज़ अ राइटर मुंहिंजी सुठी कोन हुई, त मां डिसाइड कयो त हाणे इहो बि हिकिड़ो चैलेंज आहे, छाकाणि त गिव अप नाहे करिणो, सो उर्दू में लिखणु स्टार्ट कयो ऐं विमेन इशूज़ ते लिखियो। ठीकु आहे। आर्टिकल्स वे न्यूज़पेपर्स में लिखंदा रहिया आहियो, या बि कोई हज़ारनि जी तादाद में पब्लिकेशंस आहिनि न, एतिरो मतिलबु उन उर्दू ऐं इन तरफ़ मां अची वियसि विमेन इशूज़ जे साइड। उन खां पोइ ग्रेजुअली, छाकाणि त इंट्रस्ट स्पार्क थियो उन में, ऐं देन पोइ मां रियलाइज़ कयो त मां सोचियो यार इहो मुंहिंजो प्रोफेशन बि थी सघे थो, त वाई नॉट कि मां इन खे ई एज़ अ करियर परस्यू कयां, ऐं ॿियनि जे लाइ उहे ई रास्ता खोलिया, ऐं जेके मतिलबु मूंखे ॾुखियायूं थियूं उहे वो भी थोड़ो ॿुधाइजो, वक़्त बि घटि आहे, असां चाहियूं था तव्हांजी समूरी जर्नी जेको आहे अची वञे। 2018 में मां सोशल मीडिया ते एक्टिव थियसि, तॾहिं मां ॾिठो त फीमेल्स जेके आहिनि उहे घर ते वेही करे का तस्बीर ठाहींदी हुई, त कोई इन टाइप जा नंढा नंढा बिज़नेसिस करे अॻिते वधंदियूं हुयूं, उतां खां मूंखे इंस्पिरेशन मिली, एंड देन इंग्लिश में छाकाणि त लिखणु स्टार्ट करे चुकी हुयसि, त फ्रीलांसिंग अपॉर्चुनिटीज़ बि मिलियूं, एंड ज़िपी राइटर्स उन जो ई हिकिड़ो प्रोडक्ट आहे, त ओवरनाइटली मुंहिंजे दिमाग़ में आयो। ज़िपी राइटर्स जे ज़रिए छा थी पियो? ज़िपी राइटर्स बेसिकली फ्रीलांस स्किल्स सेखारे पियो। ज़िपी राइटर्स 2019 में मां इनिशिएट कयो एज़ अ सिंपल वेबसाइट, एंड देन मां इन खे बिज़नेस मॉडल जो शेप ॾिनो। उन जो पर्पज़ इहो हुयो त पाकिस्तान जी हर औरत खे एजुकेट एंड एम्पावर करिणो आहे विद द हेल्प ऑफ फ्रीलांस एंड बिज़नेस स्किल्स। हाणे केतिरियूं तव्हां वटि औरतूं आहिनि जेके पढ़नि पियूं, या उन्हनि खे स्किल्स तव्हां इहे सभु सेखारियो पिया? मुंहिंजी जेका ऑडियंस ठही न इन्हनि 6-7 सालनि में, उहा डाइवर्स ठही वई। पाकिस्तान मां, UAE मां, सऊदी अरबिया, इंडिया जा जेके मुस्लिम्स आहिनि फीमेल्स, उहे मूंखे जॉइन कंदियूं आहिनि। त हाणे तक़रीबन माशाअल्लाह सां मोर देन 500 फीमेल्स जेके आहिनि उहे एजुकेट थी चुकियूं आहिनि। ऐं उनखे तव्हां कहिड़े क़िस्म जो स्किल्स प्रोवाइड कयो? इट डिपेंड्स कि जीअं मूं वटि 6 ऑनलाइन कोर्सेज आहिनि न, त उहे ऑल इन ऑल कंटेंट राइटिंग एंड कॉपी राइटिंग, फ्रीलांसिंग, इन टाइप जे स्किल्स सां ई रिलेटेड आहिनि, त जेके बि फीमेल्स पंहिंजे चॉइस जो कोर्स बाय कंदियूं आहिनि, एंड देन हो सिखंदियूं आहिनि। सही। ऐं हाणे नूरी कंसल्टेंसी ते अची वञो था। नूरी कंसल्टेंसी छा आहे? यानी तव्हां एतिरे उन में काफ़ी शयूं जेके आहिनि करे वरितियूं आहिनि, वी वेरी प्राउड ऑफ यू, सो उन ते बि रोशनी विझो त नूरी कंसल्टेंसी स्टार्ट करण जो ख़्यालु कीअं आयो? नूरी वॉज बॉर्न आउट ऑफ माई पैशन, छो त नूरी जो कॉन्सेप्ट इहो हुयो, मां हिकिड़ी ट्रेनिंग अटेंड कई US एम्बेसी वारनि जी तरफ़ां। उन में उन्हनि चयो त हिकिड़ो अहिड़ो तव्हांखे बिज़नेस आइडिया ॾियणो आहे जेको औरत सां बि रिलेट करे, मीडिया सां बि रिलेट करे। त मां उन में नूरी जो कॉन्सेप्ट खयो। कॉन्सेप्ट इहो हुयो त हिकु औरत, अगर तव्हां नूरी जे लोगो ते कॾहिं गौर कंदा त तव्हां ॾिसंदा त औरत जा 2 फेसिस आहिनि, हिकिड़ो स्माइली फेस आहे त माना ब्राइट साइड आहे, हिकिड़ी हुनजी जेका आहे न डार्क साइड आहे। माना हिकु औरत हिकिड़ा चैलेंजिस फेस करे थी, देन उन्हनि खे फेस कंदे उहा वीक बि आहे, पर उन्हनि खे फेस कंदे वरी जॾहिं हिकिड़ो सही किरदार थी साम्हूं थी अचे दुनिया जे अॻियां, त हिकिड़ो स्ट्रॉन्ग कैरेक्टर उनजो साम्हूं थो अचे। मीन्स कि हिकु औरत जो वीक साइड बि आहे पर उनजी स्ट्रॉन्ग साइड बि आहे।
त बेसिकली इहो थॉट प्रोसेस हुयो नूरी जो। एंड देन नूरी खे मां ईअं रिलेट कयो कि नूरी जे बिहाफ ते असां जेके बि स्किल्स सेखारियूं था उहे सिर्फ़ु फ्रीलांस या बिज़नेस न आहिनि, बट उहे वोकेशनल बि आहिनि, उहे सॉफ्ट स्किल्स बि आहिनि, कॉन्फिडेंस बिल्डिंग, पर्सनैलिटी डेवलपमेंट ओवरऑल न। एंड प्लस ॿिन्ही प्लेटफॉर्म्स जे ज़रिए मक़सद यानी औरतुनि जी ई भलाई जे लाइ कमु करणो आहे, उन्हनि खे एजुकेट एंड एम्पावर पर करणो नूरी आहे। जो उन में हिकिड़ो तव्हां ख़ासि पहलू इहो आहे त हू एडवोकेसी बि करे थो, एडवोकेसी सेशन्स ते बि कमु करे थो, जिन में उन्हनि ई टॉपिक्स ते ॻाल्हायो थो वञे जेके जीअं डाइवोर्स आहे, डोमेस्टिक वायलेंस आहे, मेंस्ट्रुअल हाइजीन आहे, इन्हनि ते असां नथा ॻाल्हायूं। फ्री हुजनि था जेके बि तव्हांजा इहे ट्रेनिंग्स जेके एडवोकेसी सेशन्स आहिनि ऑल ये तव्हांजा फ्री आहिनि ऐं तक़रीबन केतिरियूं औरतूं हिन में पार्टिसिपेट कंदे तव्हांखे नज़र ईंदियूं आहिनि? इनखे जॾहिं जे ऑनलाइन कबो आहे कोई प्रोग्राम त उहो त पूरे पाकिस्तान खां नंबर ऑफ फीमेल्स रजिस्टर्ड हूंदियूं आहिनि, बट जॾहिं कराची में ऑन ग्राउंड सेशन्स कंदा आहियूं त 15 खां 20 मुंहिंजी लिमिट हूंदी आहे त इंडिविजुअल अटेंशन ऐं कॉन्वर्सेशन में इहो हिकिड़ो